अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध जी बहितरीन ऐं ख़ूबसूरत गुलकारा फ़ाइज़ा अली जंहिंजी हिकु वीडियो काफ़ी सोशल मीडिया ते वायरल आहे। जंहिं वीडियो में फ़नकारा फ़ाइज़ा अली कुछ ग़लति हरकतूं कंदे ॾिसी सघिजे थी। फ़ाइज़ा अली जी मुकमल वीडियो अॼु तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारींदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जी ख़ूबसूरत गुलकारा फ़ाइज़ा अली जंहिंजी हिकु वीडियो तेज़ी सां सोशल मीडिया ते वायरल थी रही आहे। वीडियो में नज़र ईंदड़ औरत खे गुलकारा फ़ाइज़ा अली सम्झियो पियो वञे ऐं काफ़ी माण्हू फ़ाइज़ा अली ते तनक़ीद बि करे रहिया आहिनि। वीडियो में नज़र ईंदड़ औरत कुझु ग़लति हरकतूं कंदे ॾिसी सघिजे थी। हाणे फ़ैसिलो अव्हां वटि आहे। कमेंट जे ज़रिए उहो ॿुधायो त वीडियो में नज़र ईंदड़ औरत हक़ीक़त में फ़ाइज़ा अली आहे या मुकमल तौर ते फ़ाइज़ा अली खे ब्लैकमेल कयो पियो वञे। यादि रहे त गुलकारा फ़ाइज़ा अली हिकु यतीम नियाणी आहे। नई संदसि वालिदा आहे ऐं नई वालिद हिन दुनिया में आहे ऐं फ़ाइज़ा अली पंहिंजे नानी वटि ई वॾी थी आहे ऐं हाणे बि संदसि नानी वटि ई रहे थी।